नाज़रीन, कुंडरी भरसा यूसी पधिरो फार्म लॻ ॻोठ मीरअली बख़्श टालपुर समेत 300 खां मथे ॻोठ बरसात सबबि मुतासिर थिया आहिनि। ॻोठाणा वाहुर न थियण ख़िलाफ़ सरापा एहतिजाज पढ़ियल आहिनि ऐं चयो आहे त हर शइ ॿुॾी वई आहे। हू बुखूं काटे रहिया आहिनि। वधीक तफ़सील अनवर मेमण जी हिन रिपोर्ट में। कुंडरी भरसा यूसी पधिरो फार्म लॻ ॻोठ मीर अली बख़्श टालपुर समेत 300 खां मथे ॻोठ बरसात सबबि मुतासिर थिया आहिनि। ॻोठाणा वार न थियण सबबि बेयारो मददगार वेठल आहिनि। ॻोठाणनि पारां सार न लहण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई ऐं वाहर करण जी पिणु अपील कई वई। हुननि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असीं ॿुॾी ॿार निकिता आहियूं। असांजे नंढा नंढा बचनि खे असीं छा खारायूं? ॿार निकिरण जी घटी कोन्हे। असीं केरु कोन थो असांजी मदद केरु कोन थो करे। फसल ॿियो सभु ॿुॾी वियो, माल ॿियो सभु रद बदल थी वियो, ॿार बचा सभु रुली विया। असांजा घर ॿिया सॼा किरी विया आहिनि। हिते असांखे का शइ कोन थी मिले। असांजा बचनि खे छा खारायूं? घरनि में केरु कोन आहे। मर्द सॼा विया हलिया, छोकिरा सॼो ॻोठ ख़ाली थी वियो। मर्द केरु कोन, मायूं वेठियूं आहिनि। नंढड़ा नंढड़ा बचनि खे छा खारायूं? असीं का शइ असांखे हिते कोन मिली आहे। ऐं घरनि जी सॼी चोई तरफ़ पाणी पियो आहे घरनि में। केॾांहुं वञूं ग़रीब माण्हू? असीं ॿुॾी ॿुॾी तरी तरी पाणियुनि में बचनि खे को किथे वेठा, को किथे वेठा। उहे घर सॼा किरिया पिया आहिनि। पाणी में जागे जागे पाणी मां निकिता, बचनि खे ॿाहिरि कढिया। का शइ कोन मिली आहे। असांजा ॿार ॿिया बुख था मरनि, असांजे मच्छर खाया था मारनि, ॿियो माल मरी वियो आहे। ग़रीब माण्हू असीं वञूं केॾांहुं? असांजा त भूंगियूं ॿियूं किरी वियूं आहिनि। असीं वञूं केॾांहुं ॿार खणी? भाई आहिनि भॼी विया आहिनि असांजा। असीं हाणे मायूं केॾांहुं वञूं? मायूं त घर वेठियूं आहिनि। असीं घर किरल पियूं आहिनि। असांजा घर में ॾिसो त करे कहिड़ी हालत पई आहे। असीं भूंगियूं ठाहियूं आहिनि, भूंगियुनि में ॿार खणी वेठा आहियूं अदा। असीं हाणे वञूं केॾांहुं? असीं मायूं वेठियूं आहिनि। मायूं छा खारायूं? छा रद पक करूं? छा किथे असीं वेहियूं? मीर अली बख़्श टालपुर तव्हां ॾिठो हूंदो जेको यूसी नाज़िम जेको आहे तमामु पोस्ट ग़लति ॻोठ जे ख़िलाफ़ु हलाई आहे, जेका ना क़ाबिल आहे। ऐं ॻोठ ॾिसो पिया ॿुॾल। मीर अली बख़्श हिन ॻोठ में का शइ कोन थी मिले। के वस वारा ऑफिसर उन वटि वियासीं, उन्हनि चयो हीउ ॻोठ मीरनि जो आहे। ऐं मीर मुनवर खे चयो, जेको कंहिं ऑफिसर खे चयो ओॾे, या नवाब यूसुफ टालपुर। नवाब यूसुफ टालपुर हीअं तमामु सख़्तु बीमार आहे। उहो जे हिन महिल हुजे तमामु वॾी मदद करे आहे। पर लेकिन वरी तपेदार जेके आहिनि हिते जा, जेके तपेदार उन्हनि चयो त नवाब यूसुफ खे चयो या मीर मुनवर खे चयो हिन ॻोठ जी वायर थींदी, न त कुझु कोन मिलंदो। हीउ ॻोठ तमामु सख़्तु ख़िलाफ़ु थियो आहे, मुतासिर थियो ॿोॾि जे। ॾिसो तव्हां चओ तरफ़ पाणी आहे। हीउ घर किरी विया आहिनि, ग़रीब पोयां सभु बीठा आहिनि, कुझु कोन मिलियो आहे। झूंपड़ियूं ठाही वेठा आहिनि। झूंपड़ी में न राति असीं राति जा सॼी राति कोन थियूं था वेठी रत काढी राति असीं मच्छर खाए दार घर सॼा किरी विया। ऐं असीं हिकिड़ा बेवा असांजो धणी न साईं, नंढा नंढा ॿार किथे खणी वञूं? धीअनि जो वलर केरु मदद कोन था करे। असीं इहे छोकिरा कमाए मज़ूरियूं करे अचे, उहा खायूं।